बेटशाह मां ख़बर ॾींदा हलूं त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे 282 उर्स मुबारक जे पहिरें ॾींहुं सिंध जे यूथ अफेयर्स ऐं स्पोर्ट्स खाते पारां डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर मटियारी जलील अहमद हालेपोटो जी अॻुवाणी में सिंध जे रवायती ऐं सकाफ़ती रांदि मलाकड़ो जारी, जंहिं में सॼे मुल्क मां अटकल 400 मल पहलवान पंहिंजी ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। मल जे मुक़ाबलनि में अॼु पहिरें ॾींहं ते पहिरें ऐं ॿिएं जोड़ जे मल पहलवाननि मुक़ाबलनि दौरान जांटो पासो कैंची ऐं ॿियनि रवायती ॾाहनि खे इस्तेमाल कंदे पंहिंजनि मुखालिफ़नि खे शिकस्त ॾिनी। मलाकड़े जो ही मुक़ाबलो सिंध जे क़दीम सकाफ़ती रवायतनि खे उजागर करे थो, जिते पहलवानी ऐं जिस्मानी ताक़त सां गॾोगॾु फन ऐं महारत खे बि साराहियो वेंदो आहे। मलाकड़ो सिंध जी क़दीम रांदियुनि में शुमार थिए थो, जेको शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे उर्स मुबारक जे मौक़े ते हर साल 3 ॾींहं शाम जो मलाकड़े ग्राउंड में थींदो आहे। मलाकड़े में ईंदड़ मल पहलवाननि खे रिहाइश ऐं खाधो सकाफ़त खाते पारां फराहम कयो वेंदो आहे। सिंध जा माण्हू मलाकड़े जा तमामु घणा शौक़ीन आहिनि ऐं अॼु बि हज़ारनि जी तइदाद में मलाकड़े में मौजूद आहिनि ऐं मलनि खे दाद ॾेई रहिया आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।